ॾहरकी में सिंध तरक़ी पसंद पार्टी जमियतुल उलमा इस्लाम ऐं ॿियनि सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जे सॾ ते सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ ॾहरकी में क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो लॻायो वियो। धरणे जी अॻवानी कंदड़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त सिंधु दरिया मां जेके 6 कैनाल कढिया पिया वञनि उहे असांखे कंहिं बि सूरत में क़बूल नाहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ही मंसूबो सिंध सां नाइंसाफ़ी आहे ऐं असीं इन रिथा खे रद्द करियूं था। हुननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे अहिड़े फ़ैसिले खे वापसि वठे, असां कंहिं बि सूरत में इहे कैनाल कढण न ॾींदासीं। हुननि चयो त सिंधूअ ते कैनाल अॾण वारे मामले ते सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतिजाजनि जो धरणनि जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त धरणे में मीरपुर माथेलो, उबावड़ो, ॾहरकी ऐं ॿियनि इलाइक़नि जे वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। वकीलनि चयो त असां हिन तहरीक जो हिसो आहियूं ऐं समूरनि घोटकी ज़िले जे तालकनि में एहतिजाजी धरणा ॾिना वेंदा। ॾहरकी, मीरपुर माथेलो क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां रोड मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं क़ौमी शाहराह ते डिघियूं गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। धरणे में फनकारनि सिंधी गीत ॻाए वॼाए अनोखो एहतिजाज कयो। धरणे में वेठल माण्हुनि क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध सां मोहबत जो इज़हार कयो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।